नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट बार जे 24 दिसंबर ते चूंड जे ॿिनि ग्रुपनि में कांटे जो मुक़ाबलो प्रोग्रेसिव लायर्स पैनल ऐं सिंध लायर्स पैनल पंहिंजूं सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। घोटकी बार ॿाहिरां प्रोग्रेसिव लायर्स फोरम पारां हिकु तकरीब कोठाई वई, जंहिं में वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते प्रोग्राम में एडवोकेट अली असगर, पनियार अब्दुल रज़ाक महर, सिद्धाम चंद, लियाकत मलाणो, इम्तियाज मलाणो, शमसुद्दीन चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त प्रोग्रेसिव लायर्स पैनल वकील बिरादरी जो हक़ीक़ी पैनल आहे, जंहिं में शामिल दोस्त हमेशा वकील बिरादरी सां भरपूर साथ निभायो आहे। 24 दिसंबर ते प्रोग्रेसिव लायर्स पैनल वॾी लीड सां कामयाबी माणींदो। हिननि चयो त कामयाबी माणे अॻु जीअं वकीलनि सां भरपूर नमूने साथ निभाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।